गौसपुर में आईजी सिंध गुलाम नबी मेमण गौसपुर पहुंची शहीद एहलकार जे तॾे ते उज़र ख्वाही कई। 2 हफ़्ता अॻु गौसपुर शहर जे दोली चौक ते ड्यूटी दौरान अणॼातल हथियारबंदनि हथां शहीद थी वियल पुलिस एहलकार गुलाम नबी सूमरो जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं शहीद एहलकार जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। उन मौक़े ते शहीद जे वारसनि खे 1 करोड़ रुपया, औलाद खे 2 नौकरियूं ॾियण ऐं नंढड़े ॿारनि जी तालीम जो ख़र्च ॾियण जो पिणु ऐलान कयो। आईजी सिंध शहीद एहलकार जे खून सां इंसाफ़ करण जी यकीन दहानी कराई वई आहे। आईजी सिंध मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले कश्मीर में शहीद एहलकारनि जे कातिलनि समेत कंहिं बि ॾोहारी खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। अवाम खे अमन अमान यकीनी बणाए ॾिनो वेंदो ऐं जेके बि मुख़फ़ी आहिनि सभिनी खे जल्द बाज़ियाब कराए मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणायो वेंदो। उन मौक़े ते आईजी सिंध गुलाम नबी मेमण सां डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख, एसएसपी कश्मीर इरफान समो ऐं एसएसपी शिकारपुर अमजद अहमद शेख गॾु हुआ। आईजी सिंध जी आमद ते शहर में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ।